पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जी माज़ी जी ख़ूबसूरत हीरोइन फिल्म स्टार ज़ेबा जी ॻणप माज़ी जी उन्हनि अदाकारनि में थिए थी जंहिंजा परफॉर्म कयल यादगार किरदार अॼु बि माण्हुनि खे यादि आहिनि। ज़ेबा 10 सितंबर 1945 में अम्बाला ब्रिटिश इंडिया में पैदा थी। ज़ेबा जो असुल नालो शाहीन बानो हो। ज़ेबा पंहिंजे फिल्मी कैरियर जो आगाज़ 1962 में फिल्म चिराग जलता रहा खां कयो, जेका फिल्म संदसि मुड़ुसु फिल्म स्टार मोहम्मद अली जी बि पहिरीं फिल्म हुई। ज़ेबा 1967 में फिल्म स्टार मोहम्मद अली सां शादी कई। ज़ेबा मोहम्मद अली सां शादीअ खां पोइ सिर्फ़ु पंहिंजे वर मोहम्मद अली जे साम्हूं हीरोइन तौरु कमु कयो। इन खां अॻु ज़ेबा पंहिंजे दौर जे हर हीरो सां गॾु हीरोइन तौरु कमु कयो। ज़ेबा जे क्रेडिट ते केतिरियूं ई कामयाबु फिल्मूं आहिनि जिन में अरमान, इंसान और आदमी, तौबा, ऐसा भी होता है, भरोसा, गुमराह, दामन और चिंगारी, शम्मा, नौकर, जब जब फूल खिले, हीरा और पत्थर, इंसानियत, आरज़ू वग़ैरह शामिल आहिनि। ज़ेबा 90 फिल्म में कमु कयो ऐं मोहम्मद अली समेत जिन हीरो सां गॾु कमु कयो उन्हनि में वहीद मुराद ऐं नदीम बि शामिल आहिनि। हुन पंहिंजे वर सां गॾु भारतीय फिल्म क्लर्क में बि मुख्य किरदारु अदा कयो। संदसि कैरियर जी आख़िरी फिल्म मोहब्बत हो तो इसी 1999 में रिलीज़ थी। हुन फिल्म प्रोड्यूसर तौरु बि पंहिंजे वर सां गॾु फिल्मूं ठाहियूं। 2010 में हिकु वोटिंग सर्वे मुताबिक़ फिल्म स्टार ज़ेबा खे एशिया जी 25 ग्रेटेस्ट एक्ट्रेस में शुमारु कयो वियो। ज़ेबा खे औलाद में हिकु धीअ समीन आहे। ज़ेबा पंजाब फिल्म सेंसर बोर्ड जी चेयरपर्सन पिणु रही। ज़ेबा खे फ़नी इवेंटा तौरु केतिरा ई अवार्ड मिलिया जिन में सरकारी सतह ते प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवार्ड, हिलाल इम्तियाज़, टबेरा निगार अवार्ड, हिकु दफ़ो स्पेशल निगार अवार्ड, ग्रेजुएट अवार्ड ऐं बोलान अवार्ड शामिल आहिनि। GM ख़ासि के लिए इबरत न्यूज़ कराची।